नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त 3 ॾींहं पहिरीं फुलाडियो थाणे जी हद ॻोठ सुलेमान छोरो में 4 ॿारनि जी माउ खे क़त्ल कंदड़ जवाबदार अमजद छोरो खे फुलाडियो पुलिस परेशान मोड़ वटां पिस्टल समेत गिरफ़्तार करे अॼु अदालत में पेश करे छॾियो। SHO ज़ाहिद लेगारी ॿुधायो त जवाबदार जांच दौरान एतराफ़ कयो आहे त रज़िया मुंहिंजी फुफाट हुई, संदुसि चाल चलत ठीकु न हुई, इन करे बार बार मना बावजूदि गैर मर्द सां ॻाल्हाईंदी हुई, तंहिं ते गैरत में अची क़त्ल कयुमि। ॿुधाए थो त हिन जो जेके ॿ भेणूं आहिनि, हिन जे जेका क़त्ल थी हुई आहे उन जे ॿिनि भाइरनि खे ॾिनल आहिनि ऐं हीअ चए थो त जेका इहा माई हुई जिन जी चाल चलत सही कोन हुई, पर जेको माइटनि फ़रियाद करायो आहे त इन माई सां हिन जवाबदार अमजद हरकत करण जी कोशिशि कई। हुन मना करण ते पंहिंजनि मुड़ुस खे ॿुधायो, पंहिंजनि भाइरनि खे ॿुधायो, जो उन जी तेश में अची कावड़ में अची माई खे पिस्टल जो फायर करे क़त्ल कयो आहे। जी हा, बिल्कुलु असद भाउ, हीअ पे कराची में बि कमाईंदो रहंदो हुयो, रहाइशियुनि जी असल कुनेरी जी आहे, हिते पंहिंजी भेणुनि वटि रहंदो हुयो। पोइ असां कल्ह जवाबदार जे ॻोल्हा जे लाइ निकितल हुआसीं, जो असांखे मख़फ़ी तरह इतला मिलियो त जवाबदार परेशान मोड़ वटि कंहिं सवारी जे इंतज़ार में केॾांहुं भॼण जे लाइ बीठो आहे। जो असां हुते पुलिस जे अमले सां पहुतासीं, जवाबदार खे गिरफ़्तार कयोसीं ऐं जवाबदार वटां उहो पिस्टल बि बरामद कयोसीं जंहिं पिस्टल सां हिन क़त्ल कयो मसमात रज़िया जो। हाणे असां वञूं था हिन जो रिमांड वठण जे लाइ अदालत सॻोरी मां, पोइ अदालत सॻोरी जेको हुकुम सादर फरमायो उन जी तामील कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।